बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध जी तारीख़। राय हुकूमत। राय हुकूमत खे राय घराणे नाले पिणु सॾियो वञे थो। ही तारीख़ इस्लाम खां अॻु खां वठी 632 ईस्वी यानी 11 हिजरी ताईं आहे। इस्लाम खां अॻु सिंध में हुकूमत करण वारा राजा पाण खे राय जे नाले सां सॾाईंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत खां अॻु सिंध में राय घराणे जी हुकूमत हुई, जेका तक़रीबन 150 साल ताईं क़ाइमु रही ऐं इन जा 5 हुक्मरान थी रहिया, जंहिंमें राय डेवाइज, राय सहार्स, राय साहसी, राय सहार्स ॿियो, राय साहसी ॿियो। ही 5 हुक्मरान राय घराणे जी हुकूमत हेठि रहिया। ही सभई ॿुध धर्म जा पोइलॻ हुआ। असांखे ही तारीख़ जोतोणीक इस्लामी हुकूमत खां शुरू करणी आहे, पर वाक़िअनि जो तसलसल क़ाइमु रखण लाइ ज़रूरी आहे त सिंध में हिंदनि जी आख़िरी हुकूमत जो मामूली ख़ाको पेश कयो वञे, जीअं अॻु ऐं पोइ वारनि हालतनि खे सम्झी सघिजे। राय ख़ानदान जो पहिरियों राजा डेवाज हुयो, पर जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक ॾांहुं हिजरत कई त उन वक़्तु सिंध में राय सहार्स ॿिए जी हुकूमत हुई ऐं उन वक़्तु सिंध जी गादी जो हंधु अलूर यानी अरोड़ शहर हो। तारीख़दान मुताबिक़ हिन शहर में आलीशान माड़ियूं, बाग़ीचा, आबाद ज़मीनूं ऐं वण टिण हुआ, जंहिंसां शहर पर रौनक हो। राजा सहार्स वॾो नाणे वारो ऐं नेक इंसान हो। संदसि सखावत, इंसाफ़ ऐं इंसान परवी करे रियत ॾाढी रुग़बत ऐं मुहबत रखंदी हुयसि। राजा सहार्स जी हुकूमत जूं हदूं। राजा सहार्स जे मुल्क जूं हदूं तमामु वसी हुयूं। ओभर में कश्मीर, ओलह में मकरान, ॾखण में मुहीत, दरिया वेंदे समुंड ताईं ऐं उत्तर में करादान जबल ऐं केकारनान ताईं फैलियल हुयूं। सिहार्स जा सूबा। राजा सिहार्स पंहिंजे मुल्क सिंध खे चइनि सूबनि में विरहाए करे 4 सूबेदार मुक़रर करे छॾिया हुआ। नंबर 1 बरहामण आबाद। इन सूबे में नेरून कोट, दबल, लोहाणा, लाख ऐं समा ज़िला शामिल हुआ। नंबर 2 ते सियुस्तान, जंहिंमें ॿोधैया यानी ॿुद्धपुर, जंकाल यानी जमनका, रूनझान यानी रोजियान ऐं पाया जबल खां वठी मकरान जे सरहद ताईं वारा इलाइक़ा शामिल हो। नंबर 3 ते आहे अस्कलनदा, जंहिंमें भाटिया, तलवाड़ू, चचपुर ऐं ध्यूपुर जी कुझु ज़मीन शामिल हुई। ऐं नंबर 4 ते मुल्तान आहे। मुल्तान जे मातहत सिक्का, बरहमपुर, करूर, अशार ऐं ताकिया खां वठी कश्मीर जे हदनि ताईं जा इलाइक़ा हुआ ऐं सूबे जी सरहद कश्मीर सां वञी मिलंदी हुई। मथे सूबनि जा अलॻि अलॻि गवर्नर हुआ, जेके सूबे जो इंतज़ाम हलाईंदा ऐं राजा ॾाहर तरफ़ां उन्हनि खे मुल्क जी हिफ़ाज़त ऐं अवाम जी भलाई लाइ ख़ासि हिदायतूं ॾिनल हूंदियूं हुयूं। राजा पाण अलूर में रहंदो हो ऐं करादान, केकानान ऐं बरहास शहर संदसि निगरानी हेठि हुयो। राजा सिहार्स जो आला इंतज़ामी सलाहियतनि करे घणे अरसे ताईं कंहिं बि बग़ावत कर न खयो। ईराननि जो हमिलो। ओचितो नेरोज़ जे बादशाह करमान जे रस्ते अची सिंध ते काह कई ऐं सिंध जे मातहत केच, मकरान में लुटमार शुरू कयाईं। अरोड़ में जॾहिं राजा सिहार्स खे इन जी ख़बर पई त वॾे लश्कर खे साण करे अची नेरोज़ जे मुक़ाबले लाइ पहुतो, पर क़िस्मत संदसि साथ न ॾिनो
ऐं सिहार्स ॿियो मारिजी वियो। तारीख़ मासूमी मुताबिक़ सिहरास वॾे दिलेरी सां विढ़ी रहियो हो, पर ओचितो हिकु तीर अची भरिसां पियल गाह में किरियो ऐं उनखे बाहि लॻी वई, जंहिं कारण राजा सड़ी राख थी वियो ऐं नेरोज़ जे लश्कर मकरान वारनि सां ख़ूब वधन कई। हेॾां जॾहिं सिंधी सिपाहियुनि खे ख़बर पई त सभई भॼी वञी अलोर पहुता, अमीरनि वज़ीरनि सिहार्स जे मरण खां पोइ पाण में सलाह करे संदसि पुटु सहासी खे गादी ते विहारियो। वॾो जशन थियो ऐं मोती मणिया राजा मथां घुरिया विया। हाणे बलोचिस्तान ऐं मकरान सिंध जे कब्ज़े मां निकिरी ईराननि जे हथ चढ़ी वियो। राय साहसी ॿियो। साहसी पंहिंजे पीउ वांगुरु नेक ऐं हलीम ऐं हिकमत वारो शख़्स हो। हर कमु हिकमत सां ऐं हालतनि पटंदड़ कंदो हो। मुल्की कमनि खां फ़ुर्सत मिलण बाद पूरो परगि॒ड़ो घुमण लाइ निकितो। माण्हुनि सां मिलियो जुलियो, हाल अहिवाल ऐं ॾुख सूर पुछियाई। इन खां अलावा बाग़ियुनि खे बि सख़्तु सज़ा ॾिनाऊं ऐं पोइ चाइनी गवर्नरनि खे घुराए हेठियां असूल ॿुधायाई। पहिरियों क़ाइदो लश्कर मुतलिक़ हो त सिपाहियुनि खे पंहिंजे पघार वक़्तु सर मिलणु घुरिजे। नंबर 2, अवाम खां जेका ढल वरिती वञे थी उहा 3 क़िस्तनि में वसूल कई वञे ऐं जेकी रोक रक़म जी सूरत में नथा ॾेई सघनि उन्हनि खां संदन हुनर ऐं महिनत जी सूरत में अलूर, ओच, माओ, सुराई ऐं सियूस्तान खे सिंगारण ऐं मथे करण जी मदद तौरु वरिती वञे। नंबर 3, वापारी मुक़ररु टैक्स पूरे वक़्त ते ॾियनि। नंबर 4, चोथों क़ाइदो उन्हनि हुनरमंदनि लाइ हो जेकी सरकार ख़िदमत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मुक़ररु हुआ। राय साहसी जे इन्हनि असूलनि, क़ाइदनि ऐं क़ानूननि मुल्क खे मुस्तहकिम ऐं मज़बूत बणायो।